अस्सलाम वालेकुम। छावा खे ख़बर है त चन्ना सिंध में अयोध्या जे सूरजवंशी नस्ल मां हुआ जेके कोहिस्तान खां सवाइ कच्छ ऐं सेवीअ ताईं हुकूमत कंदा हुआ। हीअ एतिरा त ताक़तवर ऐं वॾे राज वारा हुआ जो पहाके तौरु चयो वेंदो हो त सिंध समूह काछे चन्नो ऐं भट्टी जैसलमेर चन्ना बुद्ध धर्म जा पुॼारी हुआ। हिन वक़्तु चन्ना सिंध जे क़दीम क़बीलनि में शुमार आहिनि। 8वीं सदीअ में सिंध जो मशहूरु क़ौम मीरजत नका मरिया ऐं चन्ना हुआ। उन वक़्तु बि चन्ननि खे मरकज़ी हैसियत हासिल हुई। क़दीम राजाउनि जा लश्कर चइनि क़िस्मनि जा हुआ। उन्हनि मां ओनड़ या अवनड़ा जिन मां थिया उनड़ हीअ लश्कर ख़ासि राजा जे कैंप जा रखवाला हुआ। ॿिया पोनड़ या पन्नड़ हीअ मुल्क जे बचाव जो लश्कर हूंदो हो। टियों रोनेर जे रोन ॾींदा हुआ ऐं चोथों चोनेर जंहिं मां चन्ना थिया जेके मुल्क जी सरहद जी ख़बर रखंदा हुआ। चोनेर संस्कृत जो लफ़्ज़ु आहे जंहिंजी माना चन्ना यानी सरहदी ख़बर रखंदड़ आहे। समन जे दौर में चन्ना असुर समाट में हुआ। समन जे राय घराणे मां जॾहिं ब्राह्मण हुकूमत कई यानी 622 ईस्वी में तॾहिं बि चन्ना साॻी ओज सां मौजूदु हुआ। 711 ईस्वी में मोहम्मद बिन क़ासिम सिंध ते हमिलो कयो त चन्ननि सभ खां पहिरियां इस्लाम क़बूल कयो। हीअ उन वक़्तु तमामु शाहूकार हुआ। अरब खेनि मरज़क यानी रिज़्क़ वारा चवंदा हुआ। अरब दौर में हिननि खे शिमनी या समनी पिणु चवंदा हुआ। सवीअ जो हाकिम वखिया वलद पुनू चन्नू हो। भागनाड़ीअ जो हाकिम चन्नू वलद ॾेथो हो। 1911 ईस्वी ऐं 1921 ईस्वी में अंग्रेज़ सरकार सिंध जी आदमशुमारी कराई। सिंध जे क़ौमनि ऐं ज़ातियुनि बाबति ॼाण वरिती। उन ॼाण मुताबिक़ चन्ननि खे मीर बहरनि जे पारे ऐं ज़ात मां ॼाणायो वियो आहे। डॉक्टर अलहर खे बि किताब समाट जे सिफ़ 58 ते मीर बहरनि ऐं मोहाणनि जा कुझु पाड़ा लिखिया आहिनि जिन में लिखियलु आहे त चन्ना मीर बहर ऐं मोहाणा आहिनि। डॉक्टर नबी बख्श खान बलोच जामिया सिंधी लुगात जुल्द नंबर 5 ते मीर बहरनि जा 16 पाड़ा लिखिया आहिनि। उन्हनि मां 8 नंबर ते लिखियलु आहे त चन्ना मीर बहर आहिनि। एस सादिक अलीअ पंहिंजे लिखियलु किताब दी मुस्लिम रेसिस फाउंड इन सिंध बलोचिस्तान एंड अफ़गानिस्तान छापो 1901 ईस्वी में मीर बहरनि जा 254 पाड़ा लिखिया आहिनि। सिफ़े 61 जरियान नंबर 40 ते लिखियलु आहे त चन्ना उन्हनि मीर बहरनि ऐं मोहाणनि मां आहिनि। समय जा कुल मां हुअण करे मोहक़क़नि चन्ननि खे मल्हानि मां ॼाणायो आहे। जदीद तहक़ीक़ मूजिबि चन्ना समन जो औलाद आहिनि जेके मीर बहरनि ऐं मल्हानि जी ओरक में अचनि था। इस्लाम खां अॻु वारे दौर में सेवण खां वठी गंदावा ताईं ॿुधिया जो मुल्क हो। ग़ालिबन कंहिं वक़्तु ॿुध क़ौम उते घणाईअ में हुई ऐं पिणु ताक़तवर हुई। उन करे उन मुल्क ते ॿुधिया नालो पियो। जीअं के ॿिया परगि॒णा बि क़ौमनि क़बीलनि पोयां लोहाणा लाखा समा या सेता सॼा हुआ। उहे सभु क़ौमूं ऐं क़बीला किन सदियुनि खां वठी ॿुध मत जा पोइल गवा। उन करे मुल्क ते चच ब्राह्मण जे कब्ज़े जे ख़िलाफ़ु हुआ। पोइ चच हमला करे ताक़त जे ज़ोर सां उन्हनि सभिनी खे मञायो। ॿुधिया तरफ़ हिन पहिरियां मुल्क जे ॾाखिणे भाङे सेविस्तान यानी काका रियाल या ककड़ ते हमिलो कयो ऐं बाद में उत्तरी कच्छी गंदावा वारे भाङे ते कायो। ब्राह्मण हुकूमत जे ख़ात्मे ख़ातिर सिंध जे मुख्य क़ौमनि क़बीलनि मोहम्मद बिन क़ासिम जी आज्ञा कई ऐं मदद कई। उन वक़्तु ॿुधिया जे ॾाखिणे भाङे सेविस्तान ऐं काका राज में काका ऐं चन्ना मुख्य क़बीला हुआ जिन मोहम्मद बिन क़ासिम सां सुलह ऐं मुआहदा कया ऐं पिणु इस्लाम क़बूल कयो। नसुल जे एतबार सां काका ऐं चन्ना साॻी बिरादरीअ जा क़बीला हुआ। अॼु खां 200 या 250 साल अॻु नस्बनामे जे अहिड़ी का रवायत मौजूदु हुई जो मीर अली शेर काने तहफ़तुल कराम में ॼाणायो त मोहम्मद बिन क़ासिम जे वक़्त जो सरबराह जंहिंजो नालो काको हो सो बि चन्नू हो। मोहम्मद बिन क़ासिम पोइ ॿुधिया जे उत्तरी भाङे ताईं वियो जिते गंदावा यानी गंदा भील में संदसि दौर खां अॻु अरब फ़ौज पहुची चुकी हुई। जॾहिं ॿुधिया जो सॼो मुल्क सिंध जे नए अरब इस्लामी हुकूमत में अची वियो ऐं सभु क़बीला पिणु इस्लाम में दाख़िल थिया त बि इंतिज़ामी लिहाज़ सां ॿुधिया जे सॼे उलहंदे भाङे ते जेके जबलनि सां लाॻू हो ॿुधिया जे क़बीलनि जी रियासत क़ाइमु रही। अरब इस्लामी हुकूमत जे ज़वाल ऐं पोइ सूमरनि वारे दौर में उहा रियासत ग़ालिबन हिकु जुदा हुकूमत बणिजी वई। समन जे दौर में ख़ासि तरह ॼाम निज़ामुद्दीन जे वक़्त में बि सिंध हुकूमत जी मरकज़ी ताक़त ॿुधिया तरफ़ वधी ऐं पिणु बलोच क़बीलनि जो उन तरफ़ ग़लबो थियो जंहिं करे ॿुधिया जे क़बीलनि वारो हुकूमत घटिजी हिकु मातियत रियासत बणिजी वई। समन जे दौर खां पोइ उहे क़बीला वेतर वधीक कमज़ोर थिया। तारीख़ जे एतबार सां उन्हनि क़बीलनि में ॿुध क़बीलो वधीक आगाटो ऐं वधीक ताक़तवर हो। कच्छ ज़िले बलोचिस्तान जे नारे वारे मुल्क ते संदनि सरदारी क़ाइमु हुई। हिन वक़्तु पिणु उते मट ॿुधनि जो मरकज़ी शहर आहे। कुझु अॻु हेठि हाशिम ॿुध जे ॻोठ ताईं ॿुधनि जी ज़मीन हुई। पिणु ॿुधनि ऐं ॿुड़नि वारी जंग में जॾहिं हाशिम ॿुध मारियो त ॿुड़नि उते कब्ज़ो कयो। मोहम्मद बिन क़ासिम जे वक़्त में काका ऐं चन्ना क़बीला हेठि सिंध में सेविस्तान ऐं काका राज तरफ़ मुख्य क़बीला हुआ। उन साॻे दौर में ऐं पिणु सूमरनि जे दौर ताईं मथे कच्छे जे नारीअ वारे परगि॒णे में गंदावा ऐं मूल यानी मोरह जे पाणीअ वारो इलाइक़ो चन्ना बरादरीअ जे चन्ननि वधनि ऐं माणक क़बीले जे हुकुमरानीअ में हो।
समन बाद उन्हनि जी हुकुमरानी ख़तमु थी पर सरदारियूं ग़ालिबनि क़ाइमु रहियूं। समन खां पोइ अरगूननि, तरखाननि ऐं मुग़लनि जी हुकूमत थी। अरगूननि बूलान मां लंघे सभी ऐं कच्छे वारनि परगि॒णनि मां ऐं पोइ सिंध जे काछे यानी जेकबाबाद, लाड़काणे, दादू ज़िलनि जो उलहंदी भाङो जेको जबल सां लाॻू आहे मां थींदा हेठि सेवण ॾे आया, जंहिं करे अरगूननि ऐं चन्ना बिरादरी वारनि क़बीलनि जो हिक ॿिए सां मुंहुं मुक़ाबिल थियणु करीने क्यास नज़र अचे थो। चन्ननि ऐं मुग़लनि जी जंग में मुग़लनि जो ज़िक्र अचे थो, जिन मां मुराद अरगून थी सघनि था। चन्ना ऐं ॿिया जेके क़दीम ॿुधिया जा क़बीला हुआ से सिंध जे समन खां अलॻि हुआ। समन जी हुकूमत में संदन ज़ोर भॻो हो। अरगूननि सिंध जे समन जी हुकूमत ते कायो, उन करे कच्छे ऐं काछे जे क़बीलनि ऐं अरगूननि जे विच में सुलह ऐदनामा थियणु मुमकिन हो। उन वक़्त जा मुख्य बिरादर क़बीला 5 हुआ: चन्ना, मोड़ा, बदवा, लेबा ऐं बडाम। सूर्य पनड़ीअ जे पीउ जो नालो बडाम हो ऐं संदसि निकाह में हिकु मुग़लियाणी बि हुई जेका पनड़ी जे माटेजीअ मां हुई, यानी त मुग़लनि सां हितां जे सरदार घर जो रिश्तो हो। इहो सरदार घर राय कनवच जो हो ऐं अर्जुन उन वक़्तु गादीअ ते हो। त उमेदु आहे त चन्ननि जी हीअ तारीख़ अवां सजणनि खे पसंदि आई हूंदी, या किथे बि का ग़लती थी हुजे ऐं अव्हां खे सम्झ में न आयो हुजे त कमेंट में असांखे लाज़मी ॿुधायो त उन ते हिकु अलॻि वीडियो ठाहियूं। त उमेदु आहे त वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं इनशाला हाणे कोशिशि कंदासीं त डेली हिकिड़ो वीडियो अपलोड थिए ऐं जेके बि दोस्त कमेंट पिया कनि त इनशाला उन्हनि जे कमेंट जे हिसाब ते बि वीडियो ठाहींदासीं। त अव्हांजी सपोर्ट जी बि महिरबानी ऐं वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां बि हिन वीडियो खे ज़रूरु शेयर कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।